ज्यादा बरकत, ज्यादा बचत। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम ऑनलाइन न्यूज़ सां गॾु आऊं आहियां इमरान अली। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइंस। मेयर खां फरीदाबाद वेंदड़ मुसाफ़िर कोच तेज़ रफ़्तारी सबब कल्टी थी सिम नाले में किरी पई। औरतनि ऐं ॿारनि समेत 50 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया। हादसे जो शिकार थियल बस में मेयर खां फरीदाबाद वेंदड़ ॻोठ काइम जतोई सैयदपुर ॻाढ़े ऐं ॿियनि इलाइक़नि जा मुसाफ़िर सुवार हुआ। ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल मेहर ऐं ॿियनि अस्पतालनि ॾांहुं मुंतक़िल कयो वियो। तालके अस्पताल पहुचायल ज़ख़्मियुनि मां 5 ॼणनि जी हालत गणती जोगी हुअण सबब खेनि लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी थियल मुसाफ़िरनि जो चवणु आहे त वाक़ियो तेज़ रफ़्तारी ऐं ब्रेक फेल थियण सबब पेश आयो। कुझु ज़ख़्मियुनि मूजिबि सिम मोरी वटि हिफ़ाज़ती दीवार न हुअण सबब बस मोरी में हली वई। पंजाब जे कच्चे में ऑपरेशन दौरान 3 धाड़ेल मारिजी विया, 6 गिरफ़्तार। सिंध ऐं पंजाब जे दंग वारे कच्चे में धाड़ेलनि ख़िलाफ़ चौथे ॾींहुं बि ऑपरेशन जारी। 3 धाड़ेलनि खे मारण जी दावा कई वई आहे। रहीम यार खान पुलिस जे तर्जुमान जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान हेल ताईं 3 धाड़ेल मारिजी चुका आहिनि। 6 धाड़ेलनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। रहीम यार खान पुलिस जे तर्जुमान मूजिबि धाड़ेलनि जे मुकमल ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। रहीम यार खान ज़िले जे कच्चे में आईजी पंजाब उस्मान अनवर जी क़यादत हेठि ऑपरेशन थी रहियो आहे। मांझंद में मुबैना गलत ऑपरेशन सबब फौत थियल समाज जी अॻवान वारे वाक़े ख़िलाफ़ धरणो जारी आहे। मुबैना गलत ऑपरेशन सबब फौत थियल समाज जी अॻवान दीदार मेमण वारे वाक़े ख़िलाफ़ लाखा शहर में धरणो हयो वियो आहे। एसयूपी कारकुननि पारां मेन चौक ते धरणो हयो वियो। हैदराबाद जे डॉक्टर जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो वियो आहे। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो आहे त हैदराबाद जी निजी अस्पताल में डॉक्टर पारां गलत ऑपरेशन करण सबब दीदार मेमण फौत थियो हो। 8 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस डॉक्टर ख़िलाफ़ का बि कार्रवाई न आहे कई। मामले जो नोटिस वरितो वञे, डॉक्टर खे गिरफ़्तार कयो वञे। रानीपुर शहर में अण ऐलानियल लोड शेडिंग ऐं सेप्को अमले जे ज़ियादतनि ख़िलाफ़ दुकानदारनि पारां शहर में शटर बंद हड़ताल करे हथनि में पंफलेट खणी सेप्को अमलदार रफ़ीक मल्लाह ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौके ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रानीपुर शहर जी शाही बाज़ार समेत कपड़ा बाज़ार सराफा बाज़ार में अण ऐलानियल लोड शेडिंग कई पई वञे। हुननि चयो त वापडा मुलाज़िम रफ़ीक मल्लाह दुकानदारनि खां रुश्वत ऐं ईद जी ख़र्ची घुरे रहियो आहे। न ॼण तां दुकानदार फिदा हुसैन सरकी जे दुकान जो मीटर लाहे खणी वियो आहे। मुज़ाहिरीन चेतावनी ॾींदे चयो त जेकॾहिं शहर मां हथरादू लोड शेडिंग ख़त्म न कई वई ऐं वापडा लाइनमैन रफ़ीक मल्लाह खे हितां न हटायो वियो त 1 हफ़्ते बाद क़ौमी शाहरा बंद करे एहतजाज कयो वेंदो। एहतजाज दौरान शहर जी शाही बाज़ार सराफा बाज़ार कपड़ा बाज़ार ऐं ॿिया कारोबारी मर्कज़ बंद रहिया। नवाबशाह भरसां होत स्टॉप वटि खौफ़नाक हादसो। नवाबशाह शहर खां ॻोठ वारस अली शाह वेंदड़ मोटरसाइकिल ऐं डंपर में टक्कर, जंहिं जे नतीजे में 27 साला नौजवान नारी शहनाज वरड़ 4 महीननि जी मासूम हवा मौके ते ई फौत थी वई। हादसे दौरान शहनाज वरड़ जो मुड़ुस मंठार ज़ख़्मी थी पियो। लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे पीएमसी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मियुनि जो इलाज हलंदड़ आहे। उन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त डंपर ड्राइवर हादसे वारे हंधा फरार थी वियो आहे, जंहिं जी गिरफ़्तारी लाइ छापा हया पिया वञनि।
जेकबाबाद अदालत गैर कानूनी जरगो कंदड़ सरपंच समेत 7 जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी। फर्स्ट एडिशनल सेशन जज खादम हुसैन चंड जी अदालत जिरगे जे सरपंच मीर मंजूर पांवर जे पुट चंगेज़ पांवर, फहद पांवर, गाज़ी जखरानी, राज़न जखरानी, अज़ीम सबायो, परवेज़ टालानी ऐं हिशमत जी ज़मानत रद्द करे छॾी। सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि जे उबतड़ गैर कानूनी जरगो कयो वियो, जंहिं सबब ज़मानत नथा ॾेई सघूं। अदालत जवाबदारनि जी ज़मानत रद्द कई आहे। अदालत पारां जरगे जे सरपंच समेत 7 जवाबदारनि जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द थियण खां पोइ जवाबदार फरार थी विया। याद रहे त 10 ॾींहं अॻु सूबाई सलाहकार एजाज़ हुसैन जखरानी जे सौट साबिर जखरानी ऐं मंजूर पांवर जे पुट चंगेज़ पांवर जी सरपंची हेठि जरगो थियो हो। जिरगे जे सरपंच पारां 2 साल अॻु पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल मोहम्मद शेर जखरानी ऐं बख्तियार जखरानी जे खून जो जरगो करे पुलिस एहलकारनि मोहम्मद अली बिरोही ऐं दिलावर सबायो ते 50 लख ॾंड मड़ियो हो। मैट्रिक बोर्ड कराची इम्तिहाननि जे शेड्यूल जो ऐलान करे छॾियो आहे। कराची बोर्ड मूजिब मैट्रिक जा इम्तिहान 8 मई ते थींदा। बोर्ड मूजिब साइंस ग्रुप जा इम्तिहान सुबुह जो ऐं जनरल ग्रुप जा इम्तिहान शाम जो थींदा। चेयरमैन मैट्रिक बोर्ड कराची जो चवणु आहे त शागिर्दनि जो एडमिट कार्ड जल्द समूरनि स्कूलनि खे जारी कया वेंदा। प्राइवेट स्कूलनि जे शागिर्दनि जा एडमिट कार्ड संदन रहायशी एड्रेस ते मोकिलिया पिया वञनि। ज़रियनि मूजिब इम्तिहान आउटसोर्स थींदा या न उन हवाले सां फ़ैसिलो नाहे थी सघियो।